कराची खां ख़बर अवां ताईं पहुचाईंदासीं, जिते औरंगी टाउन में रेंजर्स ऐं पुलिस गॾियल कार्रवाई कई आहे। पुर वारदातुनि में मुलविस ॿिनि जवाबदारनि खे गिरफ़्तार कयो वियो आहे। रेंजर्स तर्जुमान जो चवणु आहे त गिरफ़्तार जवाबदारनि में नूर हयात ऐं ज़करिया शामिल आहिनि। कार्रवाई जे हवाले सां ख़बर अवां ताईं पहुचायूं पिया। कराची खां तर्जुमान जो चवणु आहे त जवाबदारनि जे कब्ज़े मां हथियार ऐं गोलियूं हथ कयूं वयूं आहिनि। जवाबदारनि खां 50 खां वधीक वारदातुनि जो जवाबदारनि एतराफ़ बि कयो आहे। कराची खां ख़बर अवां ताईं पहुचायूं पिया। औरंगी टाउन में रेंजर्स ऐं पुलिस गॾियल कार्रवाई कंदे पुर वारदातुनि में मुलविस ॿिनि जवाबदारनि खे गिरफ़्तार कयो आहे। गिरफ़्तार जवाबदारनि में नूर हयात ऐं ज़करिया शामिल आहिनि। अहम ख़बर अवां सां शेयर कयूं पिया। तर्जुमान रेंजर्स जो चवणु आहे त जवाबदारनि जे कब्ज़े मां हथियार ऐं गोलियूं हथ कयूं वयूं आहिनि। जवाबदारनि 50 खां वधीक वारदातुनि जो एतराफ़ कयो आहे। कराची खां ख़बर अवां ताईं पहुचायूं पिया। औरंगी टाउन में रेंजर्स ऐं पुलिस गॾियल कार्रवाई करे पुर वारदातुनि में मुलविस ॿिनि जवाबदारनि खे गिरफ़्तार कयो आहे। गिरफ़्तार जवाबदारनि में नूर हयात ऐं ज़करिया शामिल आहिनि। वधीक तफ़सील मालूम कंदासीं। लाइन ते मौजूद आहे अब्दुल्ला सोलंकी। जी अब्दुल्ला, छा तफ़सील आहिनि कार्रवाई जे हवाले सां? जी बिल्कुल, औरंगी टाउन में रेंजर्स ऐं पुलिस गॾियल कार्रवाई कंदे ॿिनि जवाबदारनि खे असूल करे वरितो आहे। रेंजर्स जे तर्जुमान मूजिबि त जवाबदारनि 50 खां वधीक वारदातुनि जो एतराफ़ कयो आहे, जंहिंमें जेका मुख़्तलिफ़ इलाइक़नि में फुरियूं, उन समेत फुर दौरान केतिरनि शहरनि खे ज़ख़्मी पिणु कयो आहे। रेंजर्स जे तर्जुमान मूजिबि त गिरफ़्तार थियल ॿिन्ही जवाबदारनि जा सुञाणप नूर हयात ऐं ज़करिया तौर थी आहे, जेको मुख़्तलिफ़ इलाइक़नि में फुर वारदातुनि में मुलविस आहिनि। जवाबदारनि जे कब्ज़े मां पिस्टल ऐं गोलियूं पिणु हथ कयूं वियूं आहिनि। रेंजर्स तर्जुमान ने पिणु चयो आहे वधीक हिननि जे हवाले सां हुननि जी जांच करण लाइ पुलिस खे हवाले कयो वियो आहे। जी वॾी महिरबानी नाज़रीन। कराची खां अब्दुल्ला सोलंकी तफ़सील आहिनि कार्रवाई जे हवाले सां। औरंगी टाउन में रेंजर्स ऐं पुलिस गॾियल कार्रवाई करे पुर वारदातुनि में मुलविस ॿिनि जवाबदारनि खे गिरफ़्तार करे वरितो आहे। गिरफ़्तार जवाबदारनि में नूर हयात ऐं ज़करिया शामिल आहिनि।